नाज़रीन, खानापुर महर मां सचाई न्यूज़ के नुमाइंदे मंठार चने की रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त खानापुर महर वेझो ॻोठ आलम टोबो वटां मसूवा के आरडी 91 वटे 100 फुट घारो पइजी वियो। घारे पवण सबब भरपासे जो 100 एकड़न ते बीठल फसल पानी हेठि अची वियो आहे। इतला बावजूद आपाशी अमलो न पए थो ऐं नई वरी पानी घटायो वियो आहे। घारे जो पानी तेज़ीअ सां ॻोठनि तरफ़ वधण लॻो। वधीक नुक़सान थियण जो ख़दशो पिणु ज़ाहिर कयो वियो आहे। ॻोठाणनि दीदार मलिक, रियाज़ अमन, असगर मार, खुदा बख्श, चाचड़ अब्दुल गनी मलिक, मोहम्मद शरीफ मलिक जो एहतजाज। ॿी तरफ़ आख़िरी इतलान ताईं ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण था त घारो बंदि करे वरितो मुल्क भर जी